सलाद पढ़ो तो मावे बशेर पेश कर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हलीमा अम्मा तुझे भागन का सदके तो मदनिया जो पी गो लुटायो तो होगा हलीमा अम्मा तुझे भागन का सदके तो मदनिया जो पी गो लुटायो तो होगा। तो सुहने जो चेहरो दिठो हूँ मुर्की तो सुहने जो चेहरो दिठो हूँ मुर्की पो अरबिया बतोसा पो अरबिया बतोसा मुस्कुरायो बोलो तो मदनिया जो पीघो लुटायो रहोगे। सुभान अल्लाह। सही सुल्ताना शेर काबिल समाता फरमा तो शार तो वे झार सीगार पाराए सुरमू तो वे झार सीगार पाराए सुरमू खा दिया खिलौने खिलायो तो। सुभान अल्लाह। माँ पंहिंजे बच्चे के हार सिंगार करे वो खादी जे चाच रही ये खिलाई दिया। सुभान अल्लाह। खिलाई दिया कि तो बेजार सिंगारे पाराए सुरमू वो खादिया खिलौने खिलायो तो मदनिया जो पीघो लुटायो तो मदनिया जो पीघो लुटायो तो सुभान अल्लाह। अदा आखिरी शेरा पर बुधन सा दिल ईमान शरीफ। सुभान अल्लाह। जॾहिं ॿार वॾा थींदा आहिनि पोइ मां छा कंदी आहे हलण जहिड़ा थींदा चीच में चीच ॾेई या हथ में हथ ॾेई पोइ हुनखे वेड़े में घुमाईंदी आहे। सुभान अल्लाह। ही मामा जो घर आहे ही चाचे जो आहे ही मासी जो आहे आशिक़ उन मंज़र खे बयान थो फरमाए फरमाए थो विझी चीच में चीच वेड़े सॼे में विझी चीच में चीच वेड़े सॼे में अम्मा तो अरबिया खे घुमायो तो अरबिया खे वेड़े घुमायो तो हूंदो तो मदनिया जो पीघो लुटायो तो हूंदो। हलीमा अम्मा तुझे भागल ता सदके तो मदनिया जो पीघो लुटायो तो हूंदो। सुभान अल्लाह।